मुल्क खे तरक्की ॾियारणी आहे त सभु कुझु प्राइवेट सेक्टर हवाले करणो पवंदो। ख़ैरात सां स्कूल, यूनिवर्सिटीज़ ऐं अस्पतालूं त हली सघनि थियूं, पर मुल्क ख़ैरात सां न पर टैक्स सां हलंदो आहे। टैक्स छूट खे मरहलेवार ख़त्म करणो आहे। टैक्स नेट खे वधाए रहिया आहियूं। रिटेलर्स ते जुलाई खां टैक्स लागू थी वेंदो। 32,000 खां वधीक रिटेलर्स टैक्स नेट में रजिस्टर थी चुका आहिनि। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जी कमालिया में प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवणु आहे त टैक्स टू GDP 9.5% क़ाबिल अमल आहे। GDP जो दारोमदार टैक्स ते आहे। मुल्की मईशत बहितरी ॾांहुं वधी रही आहे। FBR में बहितरी लाइ क़दम खयां पिया वञनि। जेके शोबा टैक्स न पिया ॾियनि उन्हनि खे निज़ाम में आणे रहिया आहियूं। हुकूमती ख़र्चनि में घटिताई न थियण जी ॻाल्हि दुरुस्त आहे। असांखे हुकूमती ख़र्च घटाइणा पवंदा। जिन वज़ारत जो फ़ैसिलो थी चुको आहे उहे बंदि करे छॾणु घुरिजनि। मुस्लिम लीग नून ऐं सिंध जो गवर्नर सस्ती शहरत हासिल करण लाइ ज़ख़्मी ॾाचीअ ते सियासत करे रहिया आहिनि। ख़बर पई आहे त सिंध जो गवर्नर ज़ख़्मी ॾाची खे ॾिसण लाइ वियो। आउं गवर्नर खे अर्ज़ु कंदसि त महिरबानी करे सर्किस या फोटो सेशन में न बदिलायो। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी हिदायत ते ॾाची खे इलाज लाइ कराची मुंतक़िल कराए वियो। ज़ख़्मी ॾाचीअ जी वीडियो ॾिसी सदमो पहुतो। ॾाची जे मालिक केस दाख़िल न करायो त सरकार जी फ़रियाद ते केस दाख़िल कयो वियो। PP अॻवान शाज़िया मरी जो ट्वीट। संदसि चवणु आहे त इहो यादि रखणु घुरिजे त ॾाची ज़ख़्मी ऐं ड्रिनल आहे। ॾिसण ऐं निमाइश जा ॿिया केतिरा ई तरीक़ा आहिनि। मूंखे पैगाम ॾिनो वियो त जेकॾहिं ज़ख़्मी ॾाची खे ॾिसण वेंदे त तव्हांजी गवर्नरशिप ख़तरे में पइजी वेंदी। मां सिंध हुकूमत खे चवां थो त असुल जवाबदारनि खे सज़ा ॾियारी वञे। सांगड़ में ॾाची जी ॼंघ कटण वारो वाक़ियो बर्दाश्त करण जोॻो नाहे। हिते सियासत न पर ज़ख़्मी ॾाची खे ॾिसण आयो आहियां। सिंध जे गवर्नर कामरान टेसूरी जूं एनिमल शेल्टर होम में मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त ॾाची जे इलाज मां मुतमइन आहियां। अहिड़नि वाक़िअनि ते सियासत न करणु घुरिजे। सिंध सूफ़ियनि ऐं औलियान जी धरती आहे। सिंध सां वास्तो रखंदड़ को बि शख़्स अहिड़ी किरियल हरकत नथो करे सघे। क्लीन इस्लामाबाद लाइ शहरियुनि ज़िम्मेवारी जो मुज़ाहिरो करे इंतिज़ामिया जो भरपूर साथ ॾिनो। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जी CDA चेयरमैन ऐं चीफ कमिश्नर इस्लामाबाद सां राब्ते दौरान ॻाल्हि ॿोल। संदसि चवणु आहे त तारीख़ में पहिरियों भेरो CDA इस्लामाबाद पुलिस ऐं सेफ सिटी गॾिजी कमु कयो। सिंध समेत सॼे मुल्क में ईद अल अज़हा जे ॿिए ॾिहाड़े ते बि सुन्नत इब्राहिमी तहत क़ुर्बानी जो सिलसिलो जारी। मज़ेदार खाधनि जी दावतुनि जो सिलसिलो बि जारी। शहरी घरनि तोड़े होटलनि ते मज़ेदार खाधनि मां मज़ो वठी रहिया आहिनि। हर पासे तिक्का बूटी, सीख कबाब, हंटर बीफ, सजी ऐं बिरयानी जी ख़ुशबू। तफ़री मागनि ते बि अवाम जी रश। कराची वासियुनि समुंड किनारे पार्क्स ऐं चिड़ियाघरनि जो रुख़ करे वरितो। मिना में अॼु बि रमी जमरात जो अमल जारी। हाजी सगोरा अॼु बि टिनी शैताननि खे पथरियूं हणी रहिया आहिनि। मके शरीफ़ जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात सबबि मौसम ख़ुशगवार थी वई। बरसात दौरान काबतुल्ला शरीफ़ जो तवाफ़ जारी रहियो। मिना ऐं मैदान अरफात ते बि बरसात। नाले वारे शाइर गदा ख़ासखेली खे जिना अस्पताल इंतिज़ामिया पारां कढण वारे मामले जो सूबाई वज़ीर ज़ुल्फ़कार अली शाह नोटिस वरितो। ज़ुल्फ़कार शाह जी हिदायतुनि ते जिना अस्पताल इंतिज़ामिया शाइर गदा ख़ासखेली जो ॿीहर इलाज शुरू करे छॾियो। सूबाई वज़ीर ज़ुल्फ़कार शाह पारां गदा ख़ासखेली जो सरकारी ख़र्च ते इलाज कराइण जो ऐलान। शाइर गदा ख़ासखेली खे बीमार हुजण सबबि जिना अस्पताल जे इमरजेंसी वार्ड में दाख़िल कयो वियो, जिते डॉक्टरनि खेसि इलाज खां सवाइ अस्पताल मां कढी छॾियो हो। ICC T20 वर्ल्ड कप में वेस्ट इंडीज़ अफ़गानिस्तान खे 104 रन्सुनि तां शिकस्त ॾेई छॾी।
वेस्टइंडीज़ जे बैट्समैन निकोलस पुरान 53 बॉलनि ते 58 रन्सुनि जी शानदार इनिंग्स खेॾी। संदसि इनिंग्स में 8 छक्का ऐं 6 चौका शामिल हुआ, खेसि मैच जो हीरो करार ॾिनो वियो। न्यूज़ीलैंड पंहिंजे आख़िरी ऐं अलविदाई मैच में पापुआ न्यू गिनी खे 7 विकेटनि तां हाराए छॾियो। कराची में झोड़ाली मौसम मुख़्तलिफ़ हंधनि ते फुरफुर जो सिलसिलो जारी। शहर में गर्मी पद 35 खां 37 डिग्री सेंटीग्रेड ताईं रहण जो इम्कान। मौसमियात खाते मूजिबि हवा में घिम जो तनासिब 72% आहे। सामूंडी हवाऊं 30 खां 35 किलोमीटर फ़ी कलाक जी रफ़्तार सां घुली रहियूं आहिनि।